ते हाणे ॿीहर वरी ख़त लिखण शुरू कई। इहे जेके पहिरें तो ख़त लिखिया हुआ, पहिरें इहो त ॿुधा उन्हनि जो छा थियो? भाई वांदो वेठो हुअमि, सो इन करे ख़त लिखी चवां तो आला हुकाम ॾांहुं मोकिलिया, मन को असांजो भलो थी पवे। मुजेरी जेकॾहिं न ख़त लिखण सां का भलाई थी पवे हा त हर को पियो ख़त लिखे हा। भाई तोखे कहिड़ी ख़बर, ख़त लिखण में बि अकुल ऐं हुनुर खपे। हा साईं, इहा त मूंखे बि ख़बर आहे त इन्हनि ख़तनि में तूं जेको अकुल विढ़ाईंदे। पर ॿुध त सही, इहो त ॿुधाए ख़तनि में लिखियो छा अथई? बसि इहो थो लिखां न त असांजी ॿेली वाहर कयो, असां हिते उञ ई बुख में मरूं पिया। असां बि हिन मुल्क जा माण्हू आहियूं, को ॿाहिरि मुल्क मां लॾो खणी हिते पनाहगीर थी कोन वेठा आहियूं जो तव्हां असांखां अखियूं पूरे छॾियूं। हाणे इहो ॿुधाए त तुंहिंजा इहे ख़त आला ऑफिसरनि ॾे खणी केरु वेंदो? हाणे असांजा छोकिरा शहर अचनि वञनि था, 2-3 ख़त लिखी थो छॾियां, पोइ उन्हनि छोकिरनि खे ॾींदुसि त उहे वञी दॿे में विझंदा, पाणे वञी उन्हनि वटि पहुचंदा। हर हफ़्ते ख़त लिखंदुसि न त उन्हनि जे मथे जो सूरु वधंदो। पोइ माना असां ते क़यास करे असांजी पर गोर लहनि। मोर जी नंढी काई ते नेकी ॿुधी दिल थी चवे त शहर वञी मोर सां मिली अचां। पहिरियां थोरी घणी सवारी हलंदी हुई जो माण्हू शहर निकिरी वेंदो। हाणे भला हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाए त इहो जबलनि ऐं वारीअ जो पंधु तूं करे सघंदे? पंधु त उकरी पार थी लो कज़ी, पर सोचां थो त उते वञण सां मोर जो साफ़ दिलि में न करे, ऐं इहो न सोचे त हिननि हाणे सॼी आका जी हिते पहुती आहे। पोइ सब्र कर, मतिलबु महीने खां पोइ मोर हिते चकर ॾे। सब्र त कयो वेठो, को पर थोरे जो ॾाढी वेंदुसि। काकी मां तुंहिंजो पाणी भरे ॿाहिरि रखी आई आहियां, ॿियो को कमु हुजे त ॿुधायो। न जे अगरि ॿियो कमु थियो त तोखे ज़रूरु ॿुधाईंदसि। मां हाज़िर आहियां काकी, पर जेकॾहिं शहर जी मैडम आई त तुंहिंजी अहिड़ी ख़िदमत कान कंदी। ॿुध सोप सीरियल मोहब्बतुनि जो माग तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।